उॾेरोलाल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार इन 216 ते नाज़िश फातिमा भट्टी ऐं क़ौमी सूबाई PS 57 जे उम्मीदवार एडवोकेट गुलज़ार हुसैन ख़ासकेली PS 56 जे उम्मीदवार नरगिस नाज़ जो ख़ैबर में पहुचण ते संदसि आजियाणो कयो। मल्हा जी अॻवाणी में सवें माण्हुनि गुलनि जा हार पाराए संदन इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते मैडम नाज़िश ऐं एडवोकेट गुलज़ार ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾा माण्हू ग़रीबनि सां मिलण बि पसंदि न कंदा आहिनि ऐं असांजा दर ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। ऐं उन खां पोइ मैडम नाज़िश फातिमा ख़ैबर खां भिक्षा दरगाह ते पहुती जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी ऐं सदन इलेक्शन मुहिम हलाइण जो हलफ़ बि कयो। ऐं साण सां गॾु रमेश कुमार मंगलाणी लाइक फ़क़ीर ऐं ॿिया साण सां गॾु हुआ। जंहिंखां पोइ मैडम नाज़िश भट्टी PS 57 जो उम्मीदवार गुलज़ार हुसैन ख़ासकेली इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां टई तक ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां नामज़द उम्मीदवार आहियूं। इन 216 ते मैडम नाज़िश फातिमा भट्टी PS 57 ते एडवोकेट गुलज़ार हुसैन ख़ासकेली ऐं PS 56 ते मैडम नरगिस नाज़ उम्मीदवार आहिनि। इन ते लैपटॉप निशान ऐं PS 57 ते क्रिकेट विकेट निशान ऐं PS 56 ते जहाज़ जो निशान आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।